अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ अपोजिशन लीडर का माफ़ी वठण जो मुतालबो कर छॾियो। ख्वाजा आसिफ चयो आहे त इक़्तिदार खां महरूम सियासतदान जंग कंदा आहिनि। महमूद खान अचकज़ई नज़रियो रखे पर हमलो न करे। अपोजिशन लीडर फौज के चइनि ज़िलनि जी फौज जे उहिदे जी तौहीन कई आहे। पाक फौज जा शहीद असांजी रेड लाइन आहे। रेड लाइन क्रॉस करण ते अपोजिशन लीडर के ऐवान में वेहण जो हक़ न आहे। कौमी असेंबली में खिताब कंदे ख्वाजा आसिफ वधीक चयो आहे त पाक फौज कंहिं ज़िले या सूबे जी न सॼे मुल्क जी फौज आहे। दहशतगर्दी खिलाफ़ जंग वतन ऐं क़ौम जी जंग आहे। हीराए वादीअ में नौजवाननि जूं सिसियूं धड़ खां धार कयूं वयूं। पंजाब जा सुञाणप कार्ड चेक करे माण्हुनि खे क़तल कयो वियो। असां लसानियत जो नारो नाहे लॻायो। कौमी असेंबली में अपोजिशन लीडर महमूद खान अचकज़ई पंहिंजे लफ़्ज़नि ते क़ाइम। महमूद खान अचकज़ई चयो आहे त कॾहिं बि जज़्बाती ॻाल्हियूं नाहिनि कयूं। असां अंग्रेज़नि ख़िलाफ़ सभ खां वधीक क़ुर्बानी ॾिनियूं। अवां असांखे जमहूरियत जी हिमायत में सज़ायूं ॾिनियूं। महमूद खान अचकज़ई वधीक चयो आहे त अवां पश्तूननि जी इज्तिमाई ख़ुदकुशी कराए छॾी। पाकिस्तान असांजो मुल्क आहे। असांखे आबादी जे तनासुब सां हिसो ॾिनो वञे। असांखे हक़ हुक्मरानी में पंहिंजो हिसो घुरिजे। आइन जे दायरे में रहंदड़ फौज खे सलाम पेश कयूं था। दखण अफ्रीका सनसनीखेज़ मुक़ाबले बाद अफगानिस्तान के 4 रनसनि तां शिकस्त ॾेई छॾी। ॿिन्ही टीमनि विच में टाई ते थियल मैच 1 पर 2 सुपर ओवरनि में ख़त्म थियो। दखण अफ्रीका पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर ओवरनि में 6 विकेटनि जो नुक़सान से 187 रन्स ठाहियूं। अफगानिस्तान टीम 20 ओवर में 187 रन्स ठाहे आउट। पहिरीं सुपर ओवर में अफगानिस्तान 17 रन्स ठाहियूं। जवाब में दखण अफ्रीका पारां 17 रन्स ठाहिण ते ॿीहर मैच टाई थी वियो। ॿिए सुपर ओवर में दखण अफ्रीका 24 रन्स ठाहियूं। अफगान टीम 17 रन्स ठाहे सघे। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त बलूचिस्तान अकेलो न आहे। असां सभु साण गॾु बीठा आहियूं। जेको पाकिस्तान खे कमज़ोर करे थो उहो बदतरीन दुश्मन आहे। क़ौम तौर मुतहद थींदासीं त दुश्मन असांजो वार बि विंगो नथो करे सघे। क्वेटा एफसी हेडक्वार्टर्स में खिताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त बलूचिस्तान में हिकु सूबे जे माण्हुनि खे निशानो बणायो वियो। दहशतगर्द असांजे बच्चनि खे मारे रहिया आहिनि। असांखे सख़्त फ़ैसिला करणा पवंदा। दहशतगर्दनि खे उॾाए छॾणु घुरिजे। कौमी असेंबली जे स्पीकर बीएनपी सरबराह अख्तर मेंगल जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। अख्तर मेंगल 3 सेप्टेम्बर 2024 ते असेंबली मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। अख्तर मेंगल खुज़दार जे एनए 256 तां कामयाब थियो हो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान एटमी मिसाइल प्रोग्राम ते मुआहिदो करणु चाहे थो। ईरान मुआहिदो न कयो त बेवकूफ़ हूंदो। ॻाल्हियुनि जी नाकामी ते सख़्त क़दम खणणा पवंदा। हिकु इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रोकराई। जंग में 10 जहाज़ किराया विया हुआ। ॿई मुल्क एटमी जंग तरफ़ वधी रहिया हुआ। सिंधी यूनिवर्सिटी दादू कैंपस जे प्रो वाइस चांसलर सैयद अज़हर शाह मुअत्तल यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सूबाई वज़ीर उस्तादनि जे एहतजाज नोटिस वरितो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त यूनिवर्सिटी जे वक़ाए साख़ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। जांच मुकमल थियण ताईं अज़हर शाह मुअत्तल रहंदो। थल पाकर में हलंदड़ हफ़्ते इज्तिमाई आपघात जो ॿियो वॾो वाक़ियो। नंगर पाकर वेझो नींगर ऐं नींगरी मुबैना तौफ़ाओ खाई इज्तिमाई आपघात करे छॾियो। ॻोठ आधेगाम भरिसां 15 वरनि जे दयाराम कोहली ऐं 14 वरनि जी नींगरी विनो कोहली जा वण में फाओ खाधल लाश हथ आया। पुलिस जो चवणु आहे त नाबालिग नींगर ऐं नींगरी पारां हिक ॿिए खे पसंदि करण जो मामिलो ॿुधायो पियो वञे। नींगर दयाराम कोहली जे 15 ॾींहं अंदरि शादी जी तारीख़ तइ थियल हुई।